बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शहजाद उमरानी तरफ़ां से कबर सलाम क़बूल पे। एक नओ मौज़ू खणी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां। दोस्तों, ग़रीब मिसकीन सदाईं सूरनि में अञा मिसकीन सिधे थियण जी कोशिशि मस थो करे त वरी हुकूमत जे तरफ़ां वरी को न को मसलो, को न को बम, कॾहिं महांगाई जो बम, कॾहिं कोरोना जो बम, कॾहिं वबा जो बम, कॾहिं हड़ताल, कॾहिं जुलूस, कॾहिं एहतिजाज। वेचारो मिसकीन सदाईं सूरनि में आहे। जे करे थो हार पो त महांगाई जे करे न भाण थो वठी सघे, न ट्रैक्टरनि जा ख़र्च थो पूरा करे सघे। फ़सुलु तयारु थियण जी उमेद में हूंदो आहे त हिन साल हीउ कर्ज़ु लाहींदुसि, हिन साल हेॾे घुमणु वेंदुसि, हिन साल हिन माइटनि ॾे वेंदुसि, त मथां बारिशनि जो टड़को थो थिए, फ़सुलु तबाह थो थिए। वरी ॿिए साल जी उमेद इहा हूंदी आहे त पर अॻे साल कुझु न थी सघियो त हिन साल थींदो, त वरी का न का बीमारी फ़सुल खे, वरी उन साल खे किरास मस थो करे त वरी अन्न जो रेट घटि। मतिलबु सदाईं वेचारो सूरनि में, न बचड़नि खे तालीम कराए, न बचड़नि खे को चङो चोखो खाराए सघे थो, न बचड़नि खे फैमिली खे न सुठा कपिड़ा पाराए सघे थो, न उन्हनि जूं ख़्वाहिशूं पूरियूं थियूं थी सघनि। ॿारनि बचनि समेत सदाईं ॿनीअ में महिनत करे 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 साल जो जॾहिं हिसाब जो टाइम थो अचे त वेचारो अञा बि 2-3 साल पोइ ते कर्ज़ाई थो थी वञे। इहा ई हिकिड़ी ताज़ी उमेद हूंदी आहे इंसान जी त बसि हिन साल को न को नओं हुकुमरान ईंदो त असांजे लाइ भलो थींदो। पर यकीन कयो, हीअ सभु टोपी ड्रामा आहिनि। हुकुमरान कंहिंजो बि भलो नथो करे सघे, छो जो उहे पंहिंजे मुफ़ाद लाइ अचनि था, जो मुफ़ाद हासिलु करे अवाम खे नओं बम हयूं हलिया था वञनि। अवाम वीचारो सदाईं सूरनि में आहे। हाणे हिन 30 रुपया आराम सां पेट्रोल जी क़ीमत वधी, माण्हू त सिर्फ़ु चवनि था 30 रुपया आहे, को मसलो कोन्हे। इहे 30 रुपया एॾो गंदु कंदा, एॾी महांगाई थींदी, हर शइ जो रेट पंहिंजी मर्ज़ीअ सां रखिबो। ट्रांसपोर्ट वारा किराया महांगो कंदा, सब्ज़ी मंडी वारा सब्जियूं महांगियूं कंदा, किराने वारा किरानो महांगो कंदा, बोतलुनि वारा बोतलूं महांगियूं कंदा, रोज़मर्रा वारी शयूं आसमान सां ॻाल्हाईंदा, मेडिकल स्टोर वारा हेकीण खां ॿीण जो पंहिंजो रेट रखंदा। हर जंहिंसां ॻाल्हाए त उहो चवंदो हुकूमत सां ॻाल्हाए। हाणे इन में बदअमनी बि वधंदी, चोरियूं वधंदियूं, फुरियूं वधंदा, धाड़ा वधंदा, ऐं माण्हू माण्हूअ खे कचो खाईंदो, छो जो हर कंहिंखे पंहिंजा बचा पालणा आहिनि। ऐं जेको बि इहे बदअमनी थिए थी त उनजी वजह महांगाई आहे। अवाम खे रिलीफ न ॾियण सां हर क़िस्म जी बदअमनी थींदी आहे। मजबूर थी उहे चोरियूं कंदा, फुरियूं कंदा, धाड़ा हणंदा, डाकू थींदा, पंहिंजे बचड़ा पालींदा, वरी पुलिस उन्हनि जो एनकाउंटर कंदो, वरी उन्हनि जा बचा यतीम थींदा। हीउ सिलसिलो 50-100 साल खां जेको हलंदो थो अचे, ईअं ई हलंदो जेसीं ताईं असां पंहिंजा तरीक़ा न मटाईंदासीं। असां सिर्फ़ु छा था कयूं, असां चऊं था त बाबा सॼी दुनिया 30 रुपया इहे पेट्रोल जा भरींदा त असां बि भरींदासीं। भला मुंहिंजे लाइ त अकेले लाइ त महांगो न थियो आहे, सॼे पाकिस्तान जे माण्हुनि जी सोच इहा आहे त हू बि 30 भरींदो त मां बि भरींदुमि। पर सभिनी जी सोच इहा हुजे त असां 30 वाधारा छो भरियूं, 20 रुपया या रुपयो बि छो भरियूं। पुराणे टाइम में हिकु 50 पैसो वधाईंदा त वॾी फशरी थींदी हुई। 7-7, 8-8 साल पेट्रोल न वधंदो हुयो। सब्सिडी गवर्नमेंट ॾींदी हुई त बाबा ग़रीब खे रिलीफ हुजे। हिकु त ग़रीब जी आमदनी तमामु घटि आहे, महांगाई आहे, हर शइ खे बाहि लॻल आहे। जिते 25,000 गवर्नमेंट ऐलान कयो आहे त मज़दूर जी पघार 25,000 हुजे, हिननि वरी जांच कई त मज़दूर खे 25,000 मिलनि था या न। 25,000 खणी उहे ॾियनि था त 8 कलाक वरी ड्यूटी खे हुननि 12 कलाक करे छॾियो आहे। ग़रीब सदाईं सूरनि में, सदाईं वेचारो कर्ज़ भरे भरे ज़िंदगी में हुन जा कर्ज़ खणी होॾों थो भरे, हे खॾु पटे थो त हो थो लटे, होॾों खॾु पटे थो त हे थो लटे। असां जेसिताईं पंहिंजा तरीक़ा न मटाईंदासीं, यकीन कयो इहे असां पंहिंजो नुक़सानु था कयूं। गवर्नमेंट खे छा थो थिए, तव्हां 50 साल खां वठी हिन सियासतदाननि खे ॾिसंदा था अचो त ॾिसो त उन्हनि पंहिंजा महल पैलेस ठाहिया आहिनि ॿाहिरि। अॼु ताईं छा थियो आहे, कंहिंखे सज़ाऊं मिलियूं आहिनि। अरबन जा करप्शन उन्हनि जे मथां साबित आहिनि, उन्हनि जे मथां केस था हलनि, मुल्क जा वज़ीर आज़म लॻा वेठा आहिनि। जेसीं ताईं असां न चाहींदासीं, पब्लिक असां न चाहींदासीं, पंहिंजे वोट जो सही इस्तेमालु न कंदासीं त असां इहे कमंद वांगुरु पिया पीड़बासीं ऐं असां सदाईं पोइते हूंदासीं। कॾहिं मानीअ लाइ सिकंदासीं, कॾहिं सिहत लाइ सिकंदासीं, कॾहिं तालीम लाइ सिकंदासीं, कॾहिं सुठे लटे लाइ सिकंदासीं, सुठे खाधे लाइ सिकंदासीं। हुकूमत जे तरफ़ां रिलीफ जो को बि आसिरो तव्हां न कयो। यकीन कयो, हुकूमत खे को बि मथे में सूरु कोन्हे जो उहो तव्हांजे घर अची मसइला हल करे। असां सां को मसइलो पेश थो थिए, ग़रीब जो नुक़सानु थो थिए, ग़रीब जी चोरी थी थिए, ग़रीब जी मेंह थी निकिरी वञे, ग़रीब जो खून थो थिए। हाणे ग़रीब छा करे, ग़रीब भॼे थो
चूंडियल नुमाइंदे जे उताक ते साईं मूंसां हे ज़ुल्म थियो आहे। हाणे इहो थोरो उबतो लॻे थो न, जंहिंसां ज़ुल्म थियो आहे उहो ई वञी वरी दाह ॾे माण्हुनि खे। असुल में ईअं हुजणु खपे, जंहिं ग़रीब सां ज़ुल्म थियो आहे, जंहिंजी चोरी थी आहे, जंहिंजो खून थियो आहे, जंहिंसां नाजाइज़ी थी आहे, त चूंडियल नुमाइंदो फ़ौरन उन वटि पहुचे त मां ॿुधो आहे त तोसां हीअ नाजाइज़ी थी आहे, मां आयो आहियां, हुकुम कर त मसइलो तुंहिंजो कीअं हल कजे। हिते सभु कुझु उबतड़ थो हले ऐं यकीन कयो त सियासतदान सम्झी विया आहिनि असांजे ज़हननि खे। उहो हिकिड़ो नंढो शूशो छॾे असांजे ज़हननि खे चेक कंदा आहिनि त असां केतिरे पाणीअ में आहियूं। जॾहिं असां सभु ख़ामोश हूंदा आहियूं त उहो सम्झी वेंदा आहिनि, हाणे खिलंदा आहिनि पाण में वेही, त पब्लिक खे परवाह कोन्हे, छिके रखो अञा कम खे। दोस्तो, पंहिंजी तक़दीर बदिलायो, पंहिंजे बचनि जी तक़दीर बदिलायो, वोट जो सही इस्तेमालु कयो। जंहिं ॾींहुं तव्हां वोट जो सही इस्तेमालु कयो त तव्हां पाण चेंज थींदो, तव्हांजा नसुल बि चेंज थी वेंदा। अगरि को चूंडियल नुमाइंदो तव्हां वटि अचे, अॻु में हुनजी गाॾी ॾिसो, हुनजा कपिड़ा ॾिसो ऐं वरी 5 मिंट पाण ॾे ॾिसो त क़ीमती वोट वठणु उहो तव्हां खां थो अचे, तव्हांजी पोज़ीशन छा आहे ऐं हुनजी छा आहे। अगरि हू तव्हांखे आसिरो थो ॾिए त मां हिन दफ़े बहितर कंदुसि, उते जेसीं ताईं तव्हां न ॻाल्हाईंदव त तव्हांजो भलो कॾहिं न थींदो। छिके ॻाल्हायो, हीअ असांजो वोट आहे। न असांखे रोड, न तालीम, न सिहत, न अस्पताल, न नौकरियूं, इन ॾे ध्यानु ई कोन्हे। असांखे 500 ॾिनई, हुनखे 500 ॾिनई, 1000 में असां राज़ी। मूंखे कंहिं ॿिए मौज़ू ताईं ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह निगहबान।